कोट गुलाम मोहम्मद में पाकिस्तान की यौम आज़ादी दिहाड़े जूं तैयारियूं जारी आहिनि। शहर के मुख़्तलिफ़ हंधनि ते क़ौमी परचम समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि के यौम आज़ादी के सामान जा स्टॉल लगाया विया आहिनि। उन मौक़े ते जश्न आज़ादी के हवाले से मोहबे वतन शहरियनि पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति बयान कया। आज़ादी का दिन हर साल जोशो खरोश से मनाया जाता है। हम लोग मनाते हैं, झंडे अपने घरों पर, बाइक पर, साइकिल पर, गाड़ियों पर लगाएं और 14 अगस्त का आज़ादी का दिन जोशो खरोश के साथ मनाएं। हवाले से पंहिंजे ॿारनि खां शॉपिंग करण आया हुआसीं। इंशाल्लाह जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। उन तैयारी जे सिलसिले में पंहिंजे ॿारनि खे ख़रीदारी करण आयासीं। माने जेको तव्हां ॾिसो पिया हिते रश लॻी पई आहे मार्केटनि में, जगह जगह स्टॉल लॻियो पियो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थिए पई। डेली असां शॉपिंग करण ईंदा आहियूं। पंहिंजे मुल्क जी आज़ादी जो ॾींहुं आहे असांजो। हिन ते जाम ई कुर्बानीनि सां असांखे मिलियो आहे। इंशाल्लाह असां हर साल ई जोश जज़्बे सां मल्हाईंदासीं। कैमरामैन शाहिल ख़ास के लिए हसन कैम खानी सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।